दादू का खबर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते हाई ट्रांसमिशन लाइन लगाइण दौरान शहरनि ऐं पुलिस में चकरियूं थियूं आहिनि। अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। दादू खां हाई ट्रांसमिशन लाइन लगाइण दौरान शहरनि ऐं पुलिस विच में चकरियूं थियूं आहिनि। मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि मथां हाई ट्रांसमिशन लाइनूं लगाइण दौरान इलाइक़े वासियुनि ऐं पुलिस विच में झेड़ो थी पियो। जॾहिं तव्हांखे ॿुधायूं पिया त पुलिस जे मुबैना लठबाज़ी ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि एहतजाज बि कयो आहे, नारेबाज़ी बि कई वई आहे। ज़बरदस्ती घरनि मथां पुलिस जी मदद सां 132 केवीअ जूं तारूं लॻायूं पियूं वञनि। इलाइक़े वासियुनि जो अहिड़ो चवणु आहे। दादू खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया, जिते हाई ट्रांसमिशन लाइन लगाइण दौरान शहरनि ऐं पुलिस विच में चकरियूं थियूं आहिनि।